नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त खाई मां ख़बर ॾींदड़ खाई शहर भरिसां माहौल जी तब्दीली बाबति इदारे SPO पारां हिकु स्टेज थिएटर पेश कयो वियो, जंहिं मौजूद असां जे माहौल बाबति जागरूकता सॾु ॾिनो वियो। स्टेज ते किरदार असीले कुझु सुजागी जा टेबलोस ॾेखारिया विया, जंहिं में मौसमियात जी तब्दीली, वणनि जी वाढी, औरतुनि ते तशदुद, पंहिंजे आस पास पाणी जे तलाउ, डंडुनि नालियुनि में गंद, कचरे उछलण, प्लास्टिक जे थैलियुनि जो इस्तेमाल, ज़हरीलो मादो ज़मीन अंदरि शामिल थिए थो। उन मां असांजे जर जो पाणी ऐं नलकनि डंडुनि जो पाणी ज़हरीलो थी वञे थो। प्रोग्राम दौरान काफ़ी माण्हू गॾिजाए। उन मौके ते औरतुनि जो वॾे तइदाद मामा अब्दुल कादिर, नूर मोहम्मद, सर देवन दास, आज़ाद मीराणी, कंवर दास, अब्दुल करीम, अब्दुल खालिक, सोशल मीडिया साण रखंदड़ SPO ऐं जोस जी टीम ऐं ॿिया शामिल हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।